अज गुड़ीशा घुमटी सभे गोठन जे बिरादरी चंगा मुड़स दोस्तों असां इहो फैसलो तॾहिं कयोसीं जॾहिं छॾे ॾियूं था 60 साल ईअं मलकनि ईअं गुज़ारियोसीं ॿधी के ताक़त असां चऊं था असांजा MLA MPA या जिन्हनि जी मदद कईसीं उन्हनि सां छा ॾिनो आहे उन्हनि सां कहिड़ो रवैये सां हलिया आहिनि हाणे फैसला कहिड़ा करणा पवंदा सिर्फ़ु घुराइण जो मक़सदु तव्हांजो इहो तकड़ कोन्हे को फैसलो कयो त फलाणी सपोर्ट था करियो असांजो रखियल आहे ॾेहर की तालके ते मीरपुर ते घोटकी ते खानपुर मार ते जॾहिं इहे 5 तालकनि मां घुमी ईंदासीं टाइम जेको अञा पियो आहे हले छा थिए छा न थिए तकड़ असांखे कान्हे का जो असां अॻ में रसा टोड़े बीही रहूं फलाणी सपोर्ट था कयूं कोन पर सपोर्ट कंदासीं सॼी बिरादरी वेही रायो हिकु ॾींदो ज़ाती मुंहिंजो मफ़ाद कोन्हे को अदा मां को तो फलाणे खे ॾियो टीरे जे मां को मजबूर आहियां या मां को लालच वरताला त बिरादरी खे मजबूर करे वठी वञा कोई मोड़ ते तव्हां फ़ैसिलो को करे ॾियो असां उन फ़ैसिले ते बीहंदासीं असां तव्हांजो हक़ आहे असां मलिक टीका वॻा जायालूं बाबा हितां जा राहकूं हितां जा जो इहो सरज़मीन आहियूं असांजो बि हक़ आहे ॿिन्हिनि क़ौमुनि जो हक़ आहे असांजो बि हक़ आहे ईअं कोन्हे को त असां वटि सफ़ा का शइ कोन्हो असां अलाह जी महिरबानी ज़मीनदार आहिनि बनी वारा आहिनि मोतबर आहिनि चङा मुड़ुस आहिनि हाणे हिते पंहिंजो तरह जे ॿिनि यूसिन जा चेयरमैन वेठा आहिनि रईस रहमतुल्लाह वेठो आहे पंहिंजो अब्दुल मालिक वेठो आहे जनरल काउंसिल तव्हांजो वेठो आहे पंहिंजो कारियो नसीर ॿियो असांजो हायर वाइस चेयरमैन किथे आहे सॼी संगत हे बीठो अथव चवण जो मक़सदु इहो त असां वटि सभु कुझु आहे उन खां सवाइ असांजा वॾेरा चङा मुड़ुस मोतबर उस्ताद डॉक्टर वकील सभु आहिनि इन हूंदे तव्हां असांजे हाणे अॼु तव्हां नंढड़े काल ते ॻोठाणनि जेके बिरादरी ते हिकु टे माण्हू आया आहिनि सवनि माण्हू ते तादाद माण्हू अची विया छो न भला इहो असां पंहिंजी बिरादरी गॾाए अगरि असांजी बिरादरी गॾाइण में कंहिंखे एतिराज़ आहे जेकॾहिं असां ग़लति हूं अदा पोइ अॼु बि ग़लति हूं सुभाणे बि ग़लति हूं पोइ असां भले कासिरो कोन थींदो कासिरो थी वेंदो मुंहिंजो गॾहरड़ी वारनि जी ॿधी आहे ॿोहारी वारनि जी ॿधी आहे सुईपुरनि खे जेकॾहिं पघारूं न मिले ॿोहारी सोटे हड़ताल कंदा छा असांखे हक़ न आहे पंहिंजो असां हिन दफ़े ठके ठोके ॻाल्हाईंदासीं जेको असां सां जेको रवैयो पंहिंजो सही रखंदो ठीकु आहे न त मुखालिफ़त अहिड़ो कंदासीं यादि इहो तव्हांजो बुनियादी हक़ आहे असां इहो करे ॾेखारींदासीं मां अॼु ख़ुशि अॼु हे मेड़ हे मलिक बिरादरी गॾु थियण में मूंखे वॾी ॾाढी ख़ुशी आहे इहा असांजो हक़ आहे गॾु थियण असांजो हक़ आहे ॿधी करणु असांजो हक़ आहे असां कंहिंखे वोट ॾियूं कंहिंजी मदद करियूं पंहिंजे हणो वणो ख़र्च कयूं गाॾियूं भॼायूं उनजो मोट असांखे न मिले न कंहिंजो कमु करे सघूं न कंहिंजी मदद करे सघूं न कुझु करे सघूं त पोइ फ़ाइदो कहिड़ो या त असां कंहिं लालच जो लोभ हुजे पोइ त पंहिंजे बिरादरी खे बि इस्तेमालु करायूं पोइ ज़ाती मफ़ाद जे लाइ उहा असां वटि आहे का ज़ाती मफ़ाद असांजो कोन्हे को मां जेको ज़ाती मफ़ाद आहे त मां कढ लॻी पवां त सुभाणे मां वॾो पंहिंजे धंधे धड़ी जे लाइ कोन जेको थींदो अगरि हिते कुझु थींदो त मालिक बिरादरी लाइ कुझु मिलंदो अॼु गॾु थियण लाइ असांजो मक़सदु इहो आहे गॾु थींदासीं गॾु थी हिकिड़ो फ़ैसिलो कंदासीं इहो तॾहिं 5 तालकनि जो असां मीटिंगूं करे ईंदासीं फार्म भरिजी वेंदा वॾेरनि जो दौड़ बि लॻी वेंदा उन खां पोइ गॾिजी हिकिड़ो मुज़ाहिरो कंदासीं हिते जलसागाह ते हिते जेकी संगत रायो ॾींदो अदा हे रायो आहे हमेशह संगत नाराज़ थींदा आहिनि अदा सलाह कोन था पुछो बाबा हाणे सलाह पुछंदव ॿुधायो जेको आहे अक्सर राय सां फ़ैसिलो करे ॾियो असांखे क़ाबिल क़बूल आहे इहा ॻाल्हि हक़ीक़त ठीकु आहे इहा करिणो आहे हथ मथे करे ॿुधायो भई हथ मथे करना ख़बर ई पवंदो मलिक जा वाक़ई एतिरा वोट आहिनि त हे मलिक बाबा इज़त जा हक़दार आहिनि कम जा हक़दार आहिनि नौकरी जा हक़दार आहिनि माना असां कंहिं खाते में न हो कहिड़े मलिक खे नौकरी मिलियो आहे जेकॾहिं कंहिं वॾेरनि ॾिनो त पंहिंजे ज़ाती खिदमतगार पंहिंजे के नौकर चाकर खे ॾींदा हे मलिक आहे
लेकिन असांखे जेको शेर आहे असां पंहिंजो शेर वठंदासीं, पंहिंजे असांजो हक़ आहे। असां सां इहा कसम वारी कंदा, 4 माण्हू वेही ॻाल्हाईंदासीं, असां मदद कंदासीं, न त कोन कंदासीं। सिधी ॻाल्हि आहे। असां पंहिंजे घरों खाऊं था, पंहिंजे घरों रहूं था, पंहिंजे घर में रहूं था, कंहिंजे असां को मुलाज़िम न आहियूं या कंहिंजा ग़ुलाम न आहियूं। हाणे तव्हां ॿुधायो मूंखे कहिड़े ॻोठ जो बिरादरी जो मलिक कोन्हे वेठो? सभु वेठा आहिनि पिया। पोइ बि चवंदा न सही, मलिक त गॾु न आहिनि, मलिक त गॾु आहिनि। बाबा मलिक गॾु आहिनि, हाणे साबित करे ॾियूं। कहिड़े ॻोठ जो मलिक कोन्हे, कहिड़ो वॾेरो कोन्हे, कहिड़ो चङो मुड़ुसु कोन्हे, ॿुधायो असांखे। हाणे असांखे फ़ैसिलो करिणो आहे इहो। हाणे जेको आहे फ़ैसिले खे हाणे हे वक़्तु तब्दील जो आहे। हे ज़मानो हाणे चेंज थियो, मोबाइलनि जो ज़मानो चेंज करे छॾियो। हाणे उहो ग़ुलामी वारो दौरु आहे कोन। इहे कोन्हे हिकु ॿ ॻोठ आहिनि, मलिकनि जा वॾा वोट आहिनि। दोस्तो वधीक बि असां कार्नर गॾिजाणियूं मीटिंगूं ॻोठनि जा रखंदासीं, हर ॻोठ में रखंदासीं। हर दोस्तनि खे सभिनि खे मुतमिन कंदासीं हिकिड़े प्लेटफॉर्म ते। तव्हां फ़ैसिलो करे ॾियो असांखे, जिते मलिकनि जो मफ़ाद हुजे, जिते मलिकनि जो पंहिंजो मक़सदु हुजे, उते फ़ैसिलो करे ॾींदासीं। पोइ महिरबानी करे हेॾे होॾे न आहे करणो, फ़ैसिलो ई पाण करे ॾियनि, रायो बि ॾियनि, सिर्फ़ु राय सां ॾियनि, असां उन सां ॿधल आहियूं। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां इन थधि में, इन सर्दी में, इन बारिश में आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। अलाह ताला ख़ुशि करे, वॾी महिरबानी। मां मोहतरम अज़ीज़ मलिक साहब खे गुज़ारिश कंदो हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾाढी ख़ुशी थी आहे बिरादरी जो एॾो वॾो इकठ जमा थियो। सोचा ॿधी में ई कुवत आहे, ॿधी में ई ताक़त आहे। ऐं पहिरीं असां छड़ विछड़ हुयासीं, असांजो को अहिड़ो चङो मुड़ुसु, अहिड़ो को असांजो जेको आहे न हीरो जवान जीअं हाणे सरदार साहब वेठा आहिनि हिते, पंहिंजे इलाइक़े में न हुयो। जेकॾहिं उथंदा त कंहिं न कंहिं हीले बहाने कंहिं मामलात में उन्हनि खे जेको आहे न पसे पर्दा या साइड कयो वेंदो हुयो। सो हाणे हे हिते बाक़ाइदा पंहिंजी हिकु ईअं सम्झ ऑफिस आहे, हे बंगलो मर्कज़ आहे असांजो हिते। सो उन हवाले सां हाणे असां वक़्त जी ज़रूरत आहे, वक़्त जे लिहाज़ सां असांखे हिकु थियणु घुरिजे। ऐं असांखे जेको आहे मलिक बिरादरी खे चीफ साहब जे अचण खां पहिरीं तव्हां पाण इन शइ जी गवाही ॾींदो त कंहिं बि सरदार वटि असांजी ओड़ी इज़त न हुई, कंहिं बि चङे मुड़ुस वटि, कंहिं बि भोतार वटि, कंहिं बि वॾेरे वटि असांखे हेठि विहारियो वेंदो, कुड़मिन कासबिन ऐं नीच माण्हुनि वांगुरु। सो मां इहो साईं खे क्रेडिट ॾियां थो, साईं जे अचण सां इहा शइ थी आहे त उहे भोतार वॾेरा, उहे चङा मुड़ुस जेका मलिक बिरादरी खे कुझु न सम्झंदा हुया, हाणे इज़त ॾेई मथे विहारींदा आहिनि। तो इहो तव्हां सम्झी वठो त ॿधी में ॾिसो हिकिड़ो आया ऐं हिननि पंहिंजे हणो वणो ख़र्च करे जदोजहद कई, कोशिश कई मलिक बिरादरी खे हिकु करण जी। पर मलिक बिरादरी मूं किथे मोट मिली, किथे मुखालफ़तूं थियूं, किथे मामलात थिया, उन शइ खे बि हिननि न ॾिठो। हे पंहिंजो मिशन जारी रखियो हिननि। ऐं अॼु इहो ॾिसी ख़ुशी थी आहे त मलिक बिरादरी एतिरी सारी जमा थी आहे, मतिलबु त इहो लारी ख़ान साहब जो कोशिश जो नतीजो आहे। ऐं इंशाअल्लाह अॻिना तव्हां ॾिसंदो त इन में वधीक बहितरियूं ईंदियूं, छो जो असांखे इज़त मिली आहे ऐं असां पंहिंजा हक़ बि चाहींदा आहियूं त असांखे हक़ बि मिलनि। ऐं असां इंशाअल्लाह हक़ वठंदासीं। जीअं साईं फरमायो त असां हिकु थी हिकु फ़ैसिलो करे कंहिं अहिड़े माण्हू जी जेको आहे न मदद कंदासीं जेको असांखे पंहिंजा हक़ ॾेई सघे, असांखे सहूलियतूं ॾेई सघे, असांखे तरक़ियाती कमु ॾेई सघे। त असां उन्हनि जी हिमायत कंदासीं, उन्हनि जी मदद कंदासीं, उन्हनि खे कामयाबु कराइण जी कोशिशि कंदासीं। त पोइ अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं असां हिकु थी हिकिड़े खे वोट ॾींदासीं, उहो कामयाबु थींदो। ऐं इंशाअल्लाह असांखे अहिड़े तरीक़े सां कामयाबियूं मिलंदियूं ऐं इंशाअल्लाह असांखे सहूलियतूं मिलंदियूं। ॾिसो मां तव्हांखे पंहिंजे ॻोठ जो मिसाल ॾियां। असांजो इलाइक़ो जेको आहे जंगल मलिक यूसी जो दर्जो रखंदड़ आहे। 70 सालनि खां पाकिस्तान जी शुरूआती बल्दियाती निज़ाम जेको बणियो उन खां वठी जंगल मलिक यूसी जो दर्जो रखंदड़ आहे। पर हे मिसाल मशहूर आहे, नालो वॾो देह वीरान।
उन वांगे असांजो जेको आहे न ॻोठ आहे न स्कूल फंक्शनल, न असां वटि का सिहत जी सहूलत, न असां वटि नालियूं, न असां वटि लाइटूं, न असां वटि का बि बुनियादी सहूलत तव्हांखे उते न मिलंदी। एॾो वॾो ॻोठ आहे, एॾो वॾो नालो रखंदड़ आहे, पर उते का बि सहूलत न आहे। ॾिसो इहो छा आहे त इहे असांजूं कमज़ोरियूं आहिनि, इहे असांजूं कमज़ोरियूं साम्हूं, छो जे असां हिकु थी अॻिते न आया आहियूं। साईं हिकु जेको आहे न रोशनी जी किरण थी साम्हूं आया आहिनि। जेकॾहिं असां सॼे मिली मुक बणी वेंदासीं त इंशाअल्लाह असां ताक़त ऐं बहितरीन तरीक़े सां असां पंहिंजी ताक़त ॾेखारे सघंदा आहियूं। सो असां मोहतरम सरदार लाड़ी खान मलिक साहब सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह असांखे मलिक बिरादरी खे इज़त मिलंदी। इहे ई लफ़्ज़ चई मां पंहिंजी जाइ वठां। सभी कोशिश कंदा रहिया त कंहिं तरीक़े सां असां मलिक बिरादरी प्लेटफॉर्म ते गॾु थियूं ऐं मुख़्तलिफ़ माना वक़्तनि ते इहे शइ इतिहाद बि जुड़िया, इतिहाद में माण्हू बीठा बि सही ऐं इहे प्रोग्राम बि थींदा रहिया। पर 2014 खां पोइ सरदार लाड़ी खान जी क़यादत में जेको हिकिड़ो जथो ठहियो, जंहिंमें तव्हां असां सभु हिकिड़े इन काफ़िले में जुड़ियासीं, उन खां पोइ मलिक बिरादरी हिकिड़े मानाइते माना हिकिड़े असराइते तौर ते ज़ाहिर थी। इन में सभ खां वॾो किरदारु जेको क्रेडिट हुयो सरदार लाड़ी खान जो हुयो, जो हुन पंहिंजे इलाइक़े मंझूं अची करे असांजे इलाइक़े खे मलिक बिरादरी खे पर पूरी सिंध में मलिक बिरादरी खे गॾु करण जो हिकिड़ो मिशन कयो। इन शइ जे लाइ मां उनखे सलाम पेश कयां थो। अॼु वरी इलेक्शन जो हिकिड़ो माहौल आहे, उन में जेको आहे त माना अॼु बिरादरी जे लाइ जेका कोशिश थी रही आहे त बाबा बिरादरी खे वरी प्लेटफॉर्म ते विहारे हिकिड़े ई उम्मीदवार जे लाइ जेको आहे त माना उन्हीं खे जेको आहे त माना वोट करायो वञे, जीअं असांजी बिरादरी खे फ़ाइदो पए। इंशाअल्लाह सारे दोस्त वेठा हो, अलाह कंदो सुठो फ़ैसिलो थींदो। मुंहिंजो रायो इहो आहे त संगत सभु चङा मुड़ुस जेका बि अॼु आयल आहिनि, फ़ैसिलो इन्हनि खां अॼु जी बि सलाह सभई ॾेई वठनि, कंहिं जे लाइ बि ॾियनि, सभई सलाह वठी वठो, पोइ हिकिड़ो प्रोग्राम गॾियल करायो ऐं उन जंहिं जे लाइ इहा सलाह ॾिनी वञे उन सभई उन प्रोग्राम कराए करे पोइ इहो हिकिड़ो वॾो ऐलान कजे। बहितर थी ईअं रहंदो। बाक़ी जीअं अॼु संगत आई वेठी आहे, सभिनीनि खां ई रायो वरितो। महिरबानी दोस्तों, जीअं त अदो अज़ीला साहब की तकरीर करे रहमतुल्लाह साहब, इनमें को शक न आहे। जॾहिं खां असां वटि सरदार लाड़ी खान हिते आया, वाक़ई मलिक बिरादरी खे हिकिड़ो बहितरीन तरीक़े सां इज़त मिली ऐं असां पंहिंजो पाण खे मल्हाइण लाइ सरदार साहब जी कोशिशि कई। जेको आहे घोट की पूरे ज़िले में पर चवां त कराची घोट कश्मीर ताईं तमामु बहितरीन तरीक़े सां जेको प्रोग्राम कया विया। असां सरदार साहब चवंदा जेको तव्हां फ़ैसिलो कंदो पंहिंजे बिरादरी सां वेही करे सभिनी जा राया वठो। अगरि ईअं न आहे जो असां कंहिंजो ठीको खयो आहे, असां वोट उनखे ॾींदासीं जेको असांजो कमुकारु कंदो। वधीक हाणे ॿिया बि दोस्त ॻाल्हाईंदा। वॾी महिरबानी। वधीक सवाइ कुझु बि कोन्हे। जेसिताईं ॿधी न कंदासीं, पहिरें बि विगार आहियूं, हाणे बि जरा विगार बि रहंदासीं। कोई मञण वारो कोन्हे। MP वग़ैरह जेका बि आहिनि सभु पंहिंजे यारनि दोस्तनि खां ॿाहिरि कमु नथा ॾियनि। जेसिताईं ॿधी न कंदासीं जेसिताईं कुझु बि कोन थींदो। सभई गॾिजी ॿधी कयो, इंशाअल्लाह सरदार लाड़ी खान जी अॻुवाणी में वरी कामयाबी थींदी। वॾी महिरबानी। असां बि इंशाअल्लाह ताला पहिरियों बि साईं जन सां गॾु हुआसीं, हाणे बि इंशाअल्लाह ताला साईं जन सां गॾु में जेको फ़ैसिलो कंदासीं फ़ैसिले जे मुताबिक़ इंशाअल्लाह ताला हलंदासीं। ये तमामु सुठो क़दम आहे। असां मलिक बिरादरी काफ़ी तादाद में आहियूं बाड़े में, ऐं इहा हक़ीक़त आहे त जिते जिते बि असांजा ॻोठ आहिनि, आबादियूं आहिनि, सभई तरक़ी खां वांझल आहिनि। कोई ॻोठ अहिड़ो न आहे मॉडल ॻोठ जंहिंजो असां मिसाल साम्हूं रखूं त असांजो ॻोठ का तरक़ी कई आहे, असांजे माण्हुनि का तरक़ी कई आहे। हालांकि आइन कानून असांखे इन शइ जी इजाज़त ॾिए थो त तव्हां पंहिंजा हक़ वठो, ऐं जेकॾहिं तव्हां अॼु पाण गॾिया आहियो ऐं जेकॾहिं सभई गॾिजी मुतफ़िक़ थी के हिकिड़ो सुठो फ़ैसिलो कंदो त असां सभिनी जे लाइ बहितरु थींदो। ऐं ज़रूरी आहे त अॼु जे दौर में गॾिजणु तमामु बहितरीनु कमु आहे। जीअं उस्ताद अज़ीज़ुल्लाह पहिरें चई हो त असांजो ॻोठ 1960 खां वठी जेको आहे UC जंगल मलिक आहे, UC जे नाले सां मशहूरु आहे। नालो वॾो देह वेरान गर्ल्स स्कूल उते बंदि पियो आहे। असांजो कंहिं नुमाइंदे अॼु ताईं न आई। असांजो हितां जो एजुकेशन मिनिस्टर रहियो आहे साईं जन जाम साहब, पर असांजे स्कूल जी हालति वञी ॾिसो, ऐं मिडल स्कूल आहे असांजो त अधु में बिल्डिंग पई आहे। 2009 खां वठी ज़ेर तामीर आहे, अञा ताईं तामीर में ई हले थी पई।
सुठी ॻाल्हि आहे। मुतफ़िक़ थी फ़ैसिलो कयो। जिते बि ॾिसो पंहिंजा जाते हक़ूक़ महफ़ूज़ हुजनि। हर माण्हू अॼुकल्ह पंहिंजे कमनि जे पोयां भॼे थो, पंहिंजी तरक़ी जे लाइ भॼे थो। असां सभु दोस्त इंशाअल्लाह तव्हां सभु गॾिजी आहियूं पाण में। तव्हां हथ हिक ॿिए जा मज़बूत कयो, इंशाअल्लाह भलाई थींदी। असांखे पंहिंजी कोटा तहत जेकॾहिं जीअं दोस्तनि ॿुधायो तक़रीबन 18,000 वोट आहे असांजो। ऐं नौकरियुनि में ॾिसो त अटे में लूणु बराबरि हूंदासीं असां मलिक बिरादरी। महिरबानी सभिनि जी थींदी, जेकॾहिं कंहिंजा हथ मज़बूत कंदव त सभिनि खे हक़ मिलंदा। मां पंहिंजी इहे लफ़्ज़ चई जाइ वठंदुमि। मलिक बिरादरी जी बदी में ताक़त भी आहे। जीअं सभई दोस्त चई विया, ईअं बि असांजी इज़त सरदार साहब जे हिसाब सां थी आहे। पहिरें बि इहे मीटिंगूं थींदियूं रहियूं, कंहिंजी जेको आहे इज़त न थी। हिन टाइम में जेकी बि इज़त आहे मलिक बिरादरी जी सरदार साहब जे अचण सां ई थी आहे माशाअल्लाह। ऐं हर सरदार लाड़ी खान जे करे सभई हिते मलिक बिरादरी खे सिकंदा त अचो असां सां गॾु थियो। मां पंहिंजा इहे लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ असां सभई साईं जन जी सलाह ऐं जेको उनजी फ़ैसिलो कयो उन सां मुतफ़िक़ आहियूं। मोहतरम सरदार लाड़ी खान ऐं मुंहिंजा बिरादरी जा सभु अज़ीज़ भाइरो दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जीअं त तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु ख़ुशी थी आहे प्रोग्राम खे ॾिसी करे। साईं जी महिरबानी आहे। जीअं अदो मोहन मूसा साहब चई वियो त फ़ैसिलनि में तब्दीली अचणु घुरिजे, छो त जेके पहिरियां फ़ैसिला थिया आहिनि उन्हनि ते अमल बि थियो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो जेको अमली तरह सां असां सां वरी उन्हनि ताउन कयो आहे, उहो बि तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां ॾिठो हूंदो। हाणे मां सम्झां थो त फ़ैसिलनि में तब्दीली अचणु घुरिजे। जीअं सियासी लेवल ते तब्दीलियूं ईंदियूं पियूं आहिनि त असां में बि चेंजिंग अचे। सो इन जे करे जेको आहे त ऐं मां सम्झां थो साईं खे इहो गुज़ारिश कंदासीं त साईं वारनि को राया वठनि। जेकॾहिं को फ़ैसिलो करिणो बि आहे त उहो जल्दी में कयो वञे त बहितर थींदो। हूअं मथां लेट थिए हेॾे होॾे। महिरबानी। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु इहो कयूं था त महिरबानी करे पंहिंजी ॿधी कयो। ॿधी कंदा त तव्हां ताक़तवर बणंदा ऐं ॿधी न कंदा त तव्हां छुड़ विछुड़ थींदा, तव्हांजी कमज़ोरी थींदी। असां हिक ॿिए सां ॻोठाणा ॿधी करे जंहिं पासे बि वेंदा हुआसीं हिकु ई फ़ैसिलो कंदा हुआसीं। तो अॼु ते अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजा पोइले चकर बि चेयरमैन कामयाबु करायो होसीं, हिन चकर बि असां चेयरमैन कामयाबु करायो। लाड़ी खान बि असां सां सपोर्ट कई आहे, छो जो हर ॻाल्हि हूंदी आहे ॿधी सां। पहिरें असां यूसीएन ते ॿधी हुई, ॻोठनि ते ॿधी हुई, हाणे असांजो किथे पर ज़िले ते असां भुता लाड़ी खान जा हथ मज़बूत कंदासीं इंशाअल्लाह ताला। हिकु ॾींहुं उहो परे परे असांजो एमपी बि थींदो, छो जो असांजी ॿधी हुजे। असांजी ॿधी न हूंदी, छिड़ छाड़ हूंदा त पोइ असांजे छा काउंसलर बि कोन असां जेको जिताए सघंदासीं। तव्हां महिरबानी इहा करो, प्यार मोहबत सां सची नियत सां तव्हां भुता लाड़ी खान जा हथ मज़बूत कंदा इंशाअल्लाह ताला। अल्लाह जेको पंहिंजी कामयाबी ज़रूर थींदी। महिरबानी। थैंक यू। मोहतरम बिरादरी सरदार लाड़ी खान ऐं ॿिया जेके बि ज़िले या बिरादरी आयल आहे उन्हनि खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लबैक करण जी ज़रूरत आहे लाड़ी खान खे। जेकी बि बिरादरी आहे जीअं अॼु माना ख़ुशी सां हिते कठी थी आहे, महिरबानी करे उन्हनि खे लबैक करण जी ज़रूरत आहे। जेको सरदार साहब जो फ़ैसिलो हुजे उहो क़बूल करणु। मां पंहिंजा इहे लफ़्ज़ ही कूक तिखी खंजर खां तिखी आहे, ही कूक तिखी खंजर खां तिखी आहे, ही फूक थदी ओथर खां तिखी आहे, ही क़ौम वहमन जे मुकामन में सुती पई आहे मगर ही क़ौम उथी त महशर खां तिखी आहे। मां पूरी बिरादरी के जेके भी दोस्त आयल आहिनि, मां सरदार लाड़ी साहब जी क़यादत सां पूरे दोस्तनि जो शुक्रिया अदा करूं थो। ख़ासि करे जेका आहे पंहिंजा नुमाइंदा वेठा आहिनि उन्हनि खे बि इन प्रोग्राम में भली कार चवां थो। मां थोड़ा ॿ लफ़्ज़ चवणु चाहियां थो। लफ़्ज़ ये आहिनि, जब तक सरदार साहब हदीस जो मफ़हूम तव्हांखे ॿुधायो, हदीस जो मफ़हूम आहे कोई भी शख्स कोई भी क़ौम पंहिंजे सरदार के जेकॾहिं अॻवान करे थी तो उन्ही जो चयो भी मञो, उन्ही जी इज़त भी कयो। मां पूरी क़ौम खे इहा गुज़ारिश करां थो, सरदार साहब असांजे लाइ मोहसिन आहिनि। ऐं तव्हां पहिरें ॾिठो हूंदो मलिक क़ौम दर दर जा धिका खाए, ठोकरूं खाए, उन्हनि खे अॼु ताईं कुझु न मिलियो आहे। तव्हां महसूस करो पूरी मलिक क़ौम जे अंदरि कंहिंखे हिकु ड्यूटी मिली आहे। पूरी मलिक क़ौम सहूलत खां महरूम आहे, हर सहूलत खां महरूम। जो वजह छा आहे?
कोई असां कहीं वटि वंदा हूं कहीं वटि वेंदा हूं मां तव्हां खे इहो वचन चाहियां थो तव्हां को इहो हिकिड़ो पक्को मां तव्हां को तो इरादो करणु चाहियां थो इंशाअल्लाह सारी क़ौम खे गुज़ारिश आहे सरदार साहब जे हथ सां बाज़ू बणिजी वेंदो सभु बणण लाइ तयार आहियो हथ मथे करे ॿुधाइनि था जज़्बे सां हौसले सां मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो 18,000 वोट जी साईं ॿुधाइनि पिया 18,000 वोट लेकिन असांखे कोई अॻू विहण जे लाइ तयार न आहे इहो ई रीज़न आहे असां 18,000 जी 18,000 छिड़ विछड़ा हे सरदार त नंढड़ो प्रोग्राम कयो आहे इंशाअल्लाह असां इनखे ॿुधाईंदासीं वक्त अचण ते पूरे ज़िले जो इंशाअल्लाह प्रोग्राम जो इंशाअल्लाह नज़र ईंदो इन जगह ते उन्हीं में हर माण्हू खे इन कम जे लाइ तयारी करणी आहे जेकॾहिं अॼु असां हिते 500-600 जो मजमो आहे इहा दावत हलायूं जीअं हज़ारनि जी तादाद में असांजा माण्हू अची वेंदा पंहिंजे ॻोठनि जे माण्हुनि ते महिनत करूं सरदार साहब जे हर हुकुम ते लबैक चवंदासीं इंशाअल्लाह मां जो बि इरादो तव्हां सभिनीनि जो इरादो आहे लबैक चवण ते वॾी महिरबानी सारी संगत जी बदी खां सवाइ कुझु बि न आहे जेकॾहिं बदी आहे त सभु कुझु आहे सॼनि खे गुज़ारिश कंदासीं बाक़ी जेका बि सलाह पंहिंजनि जी बिरादरी जी ऐं जेके दोस्त सुठा दोस्त आहिनि उन्हनि खां सवाइ जेको आहे सलाह न कबी जेको बि प्रोग्राम हूंदो या सलाह हूंदी उहो सॼनि सां कबी जॾहिं सलाह थी वञे उन खां पोइ जेको आहे हथ पोइते न कजे उन खां पोइ जेको बि थिए उहो गॾियल सलाह हुजे ऐं हिकु प्लेटफॉर्म ते जेको आहे वो कम कजे असां में कुछ अहिड़ा दोस्त आहिनि सराइकी आहिनि सिंधी आहिनि ऐं उन खां पोइ कुझु उर्दू स्पीकिंग बि आहिनि जेके असां सां गॾु आहिनि हिन वक़्तु बि गॾु आहिनि इंशाअल्लाह आईंदा बि गॾु रहंदा ऐं असां सभु दोस्तनि खे इहा वरी अपील कंदासीं त सभु जेको आहे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी करे बदी जो सबूत ॾियनि असांखे ख़बर आहे असां ड्यूटी बि कयूं था असांखे इहा बि ख़बर आहे त बाबा कंहिं अॻवान खां सवाइ कुझु बि कोन्हे ऐं सभु जेको आहे अॻवान सां ई जेको आहे कमु थींदा आहिनि जेकॾहिं अॻवान न आहे को बि जेको आहे कमु न करण जे लाइ तयारु न आहे इन करे सॼनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सभु जेको आहे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी करे सॼनि जे राय जो जेको आहे एतिराम कबो ऐं सॼनि जूं सलाहूं ॾिनियूं जॾहिं सलाह थी वञे त उन खां पोइ जेको आहे जेको फिरे उहो जेको आहे सुठो अमल न हूंदो आहे इन जे करे असां सॼनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं हिकु प्लेटफॉर्म ते थी बदी जो सबूत ॾियनि शुक्रिया अस्सलाम वालेकुम इज़त थी आहे न त अॻे वॾेरा चवंदा ठीकु आहे भाउ हलो कमु खे हलायो हाणे जिते वेंदा इज़त ज़रूरु मिलंदी आहे पर संगत घणो कुझु चई वई आहे असांजे लाइ चवण लाइ ॿियो कुझु कोन्हे महिरबानी तमामु थोराइता आहियूं तमामु वधि खां वधि सरदार लाड़ी खान जा जंहिं पंहिंजा कमु छॾे करे हर हिकु खे अॼुकल्ह जेको आहे न कम में हर को मसरूफ़ आहे कंहिंखे कहिड़ा कमु कंहिंखे कहिड़ा कमु वो पंहिंजा ज़ाती कमु छॾे करे सिर्फ़ु मलिक बिरादरी खे गॾाइण जे लाइ हिते आयो आहे मुंहिंजो दोस्तो जेकॾहिं तव्हां सभई गॾिजी करे वेंदव त इंशाअल्लाह ताला जेको आहे हर वॾेरो जेका बि आहिनि MN आहिनि या MPs आहिनि उहे तव्हांजी बिल्कुलु इज़त कंदा जेकॾहिं लाड़ी खान जे अचण ते वॾा थोरेता आहियूं ऐं असांखे घणनि सालनि खां पोइ असांजी संगत गॾु थी आहे अॻे एतिरी संगत कॾहिं गॾु न थी वई इंशाअल्लाह असां ॾाढा ख़ुशि आहियूं जो सॼी संगत पूरे तालके जी गॾु थी आहे इंशाअल्लाह ईअं असांखे गॾु हुजणु खपे जे ईअं गॾु रहंदासीं त इंशाअल्लाह असांखे जेके पंहिंजा हक़ मिलंदा असांजे सरदार साहिब जा वॾा थोरेता आहियूं जे असां पंहिंजी जफ़ाकशी करे पंहिंजी संगत गॾु कई था या मालिक कायनात या रब्बिल जलाल असांजो गॾु थियणु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा या रब्बुल आलमीन असां बिरादरी खे सरदार लाड़ी खान मलिक सां गॾु ॿधी यकजहती इताअत मोहब्बत भाईचारो ऐं एको अता फरमा आलमीन पाण में गॾु थियण जी ताक़त ऐं तौफ़ीक़ अता फरमा ए इलाहुल आलमीन असांखे पंहिंजे हक़ वठण लाइ हिकु थियण जी तौफ़ीक़ अता फरमा ए इलाहुल आलमीन जंहिं मक़सद लाइ हिते गॾु थियूं या अल्लाह उन में असांखे कामयाबी अता फरमा त उनखे कॾहिं असां सभिनी बिरादरी खे या रब्बुल आलमीन हिकु थियण जी तौफ़ीक़ अता फरमा ए इलाहुल आलमीन सभिनी खे बरकतूं अता फरमा असां सभिनी खे हिन मक़सद में उरूज अता फरमा पाण में हिक ॿिए सां मोहबतूं वधाइण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं सरदार साहब जी मुट्ठी मज़बूत करण जी तौफ़ीक़ अता फरमा जीअं असां इज़त जी तरफ़ वञूं कामयाबी जी तरफ़ वञूं कामरानी जी तरफ़ वञूं ऐं